कंहिंखे पंहिंजी ज़िंदगी में तमाम घणी अहमियत ॾियण खां पहिरीं कंहिंखे पंहिंजी ज़िंदगीअ में तमाम घणी अहमियत ॾियण खां पहिरीं पंहिंजी अहमियत बि हुन जी नज़र में ज़रूर जांचण घुर्जे। पंहिंजी अहमियत बि हुन जी नज़र में ज़रूर जांचण घुर्जे। छा चइजे ज़िंदगीअ जे बारे में छा चइजे ज़िंदगी जे बारे में हिकु तमाशो हो सारी उम्र ॾिठोसीं। हिकु तमाशो हो सारी उम्र ॾिठोसीं। कुझु माण्हुनि खे तेसि ताईं इज़त रास नाहे ईंदी। कुझु माण्हुनि खे तेसि ताईं इज़त रास नाहे ईंदी जेसि ताईं उन्हनि सां उन्हनि जहिड़ो बणिजी न ॻाल्हाइबो। जेसि ताईं उन्हनि सां उन्हनि जहिड़ो बणिजी न ॻाल्हाइबो। ज़िंदगी नंढी न हुई। ज़िंदगी नंढी न हुई पर दरअसल असां जीअण देर सां सिखियो। पर दरअसल असां जीअण देर सां सिखियो। असांजे मुआशरे में नफ़रत खे औलाद वांगुरु असांजे मुआशरे में नफ़रत खे औलाद वांगुरु ऐं मोहब्बत खे यतीमनि वांगुरु पालियो वेंदो आहे। ऐं मोहब्बत खे यतीमनि वांगुरु पालियो वेंदो आहे। हमेशा उहे ई माण्हू तव्हांजे मुक़ाबले में ईंदा। हमेशा उहे ई माण्हू तव्हांजे मुक़ाबले में ईंदा जिन जी सुञाणप तव्हां ई कराई हूंदी। जिन जी सुञाणप तव्हां ई कराई हूंदी। सिज ऐं वालदेन जी गर्मी बर्दाश्त करण सिखो। सिज ऐं वालदेन जी गर्मी बर्दाश्त करण सिखो। जॾहिं ही लही वेंदा आहिनि तॾहिं हर तरफ़ ऊंदाही थी वेंदी आहे। जॾहिं ही लही वेंदा आहिनि तॾहिं हर तरफ़ ऊंदाही थी वेंदी आहे।